मुल्क में नौजवान वोटरनि जो अंग 5 सालनि में 90 लख खां वधी वियो आहे। वोटरनि जे वधंदड़ अंग नौजवाननि खे हिक अहम ताक़त में तब्दील करे छॾियो आहे, जेके जेकॾहिं पोलिंग बूथ ते अचनि त ईंदड़ चूंडनि जा नतीजा तब्दील करे सघनि था। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां जारी कयल वोटरनि जे अंगनि अखरनि मूजिब 28 मार्च ताईं नौजवान वोटरनि जे अंग में 90 लख इज़ाफ़ो थियो आहे, जंहिं बाद मुल्क में नौजवाननि जो अंग 5 करोड़ 57 लख 40 हज़ार ते पहुतो आहे, जेको मुल्क जे 12 करोड़ 56 लख रजिस्टर्ड वोटरनि जो 44.36% आहे। साॻी उमिरि वारनि जो 2018 जे चूंडनि दौरान मजमूई वोटरनि जो तादाद 43.82% हो। उमिरि जे लिहाज़ खां अंग अखर ॿुधाइनि था त 2 करोड़ 61 लख या कुल 18% खां वधीक अहिल वोटरनि जी उमिरि 18 खां 25 सालनि जे विच में आहे। उन खां अलावा 26 खां 35 सालनि जे विच में वारी उमिरि जा 3 करोड़ 26 लख या 26% रजिस्टर्ड वोटर आहिनि। 22% यानी 2 करोड़ 77 लख माण्हुनि जी उमिरि 36 खां 45 साल आहे। 14% यानी 1 करोड़ 81 लख रजिस्टर्ड वोटरनि जी उमिरि 46 खां 55 साल आहे। 9% यानी 1 करोड़ 19 लख रजिस्टर्ड वोटरनि जी उमिरि 56 खां 65 सालनि ऐं 10% यानी 1 करोड़ 21 लख वोटरनि जी उमिरि 65 सालनि खां वधीक आहे। तजज़ियेकारनि जो ख़्यालु आहे त नौजवान वोटरनि जो वॾो अंग जिन मां अक्सरियत सोशल मीडिया खे इस्तेमाल करे रही आहे, जेकॾहिं उहे पोलिंग जे ॾींहुं वॾे तादाद में वोट विझनि त उहे केतिरनि ई तकनि जा नतीजा तब्दील करे सघनि था। इलेक्शन कमीशन जे अंगनि अखरनि मुताबिक़ 25 साल खां घटि उमिरि जे रजिस्टर्ड 2 करोड़ 61 लख वोटरनि मां अधु खां वधीक जो तालुक पंजाब सां आहे, जिथे 25 सालनि खां घटि उमिरि जे वोटरनि जो तादाद 1 करोड़ 25 लख 30 हज़ार आहे। सिंध में 25 साल खां घटि उमिरि जे वोटरनि जो अंग 48 लख 30 हज़ार आहे। केपीके में 44 लख 70 हज़ार, बलूचिस्तान में 10 लख 90 हज़ार, इस्लामाबाद में 25 सालनि खां घटि उमिरि जे रजिस्टर्ड वोटरनि जो अंग 1 लख 80 हज़ार आहे। रजिस्टर्ड वोटिंग जे अंगनि अखरनि मूजिब 26 खां 35 सालनि जी उमिरि वारनि जी रजिस्टर्ड 3 करोड़ 26 लख 20 हज़ार वोटरनि मां 1 करोड़ 84 लख 40 हज़ार वोटरनि जो तालुक पंजाब सां आहे। सिंध में 26 खां 35 सालनि जी उमिरि जी रजिस्टर्ड वोटरनि जो अंग 46 लख 90 हज़ार, केपीके में 60 लख 40 हज़ार, बलूचिस्तान में 13 लख 80 हज़ार ऐं गादी वारे शहर इस्लामाबाद में 26 खां 35 साल उमिरि वारनि जी रजिस्टर्ड वोटिंग जो अंग 2.5 लख आहे। इलेक्शन कमीशन जे अंगनि अखरनि मुताबिक़ 36 खां 45 सालनि जे 1 करोड़ 58 लख 70 हज़ार वोटनि जो तालुक पंजाब सां आहे। सिंध में 36 खां 45 सालनि जी उमिरि वारनि वोटनि जो अंग 61 लख 10 हज़ार आहे। केपीके में 44 लख 10 हज़ार, बलूचिस्तान में 11 लख 20 हज़ार, इस्लामाबाद में 2 लख 19 हज़ार वोटरनि जी उमिरि 36 खां 45 साल आहे। इलेक्शन कमीशन जे अंगनि अखरनि मुताबिक़ मुल्क में 28 मार्च ताईं मर्दनि जी रजिस्टर्ड वोटनि जो अंग 6 करोड़ 87 लख 90 हज़ार यानी 54% ऐं औरत वोटनि जो अंग 5 करोड़ 77 लख 30 हज़ार यानी कुल वोटरनि जो 46% आहे।